ॾिसंदड़नि खे अॼु हिकु थर जो उहो रुख ॾेखारींदासीं न त चयो वेंदो आहे त थर ॾुकारनि जो ॾे आहे, गुरबत आहे, बुख आहे, बीमारियूं आहिनि, मुआशी बदहाली आहे। ज़रूरु इहे शयूं थरपारकर में मौजूदु आहिनि, पर थर जो ॿियो रुख जेके असीं ॾिसंदासीं त हिन वक़्तु थरपारकर में जेका बئराजي जेका फ़सुलु आहे उहो थिए पियो। जीअं नगरपारकर आहे, इस्लाम कोट आहे, ईपलो डायली जा जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि उन में जेका बئराजي फ़सुलु आहे उहे तयारु थिए पियो। जो ट्यूब लॻाए जेके उते जा रहवासी आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके समाजी तंज़ीमूं आहिनि उहे उन ते कमु कनि पियूं। ट्यूब लॻाए ॾिनो त उहे उन्हनि में ऐं उहे जेके थरी जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजूं ॿनियूं जेके आबाद करे ऐं उन में जेके बئराजي भाॼियूं आहिनि पोखे रहनि त उहे बئराजियूं भाॼियूं तयारु बि थियनि पियूं। जीअं उन में मिर्च आहिनि, फुटियूं आहिनि, जेके फ़सुलु मुख़्तलिफ़ आहे उन में उन सां गॾु गॾु कणक आहे, बसर आहे, पालक आहे, तूरियो आहे, जीरो आहे। ई जेका से फ़सुलु आहे, भाॼियूं आहिनि उहे उते थियनि पियूं। तव्हां फुटेज आहिनि ऐं वीडियो जेके मौजूदु आहिनि, तस्वीरूं आहिनि, उन में तव्हां ॾिसी सघो था त केॾो न जेका से हीअ इलाइक़ा जेके ख़ूबसूरत लॻनि पिया। ज़ाहिर थरपारकर जी हिकिड़ी ज़ेर ज़मीन पाणी खारो ज़रूरु आहे, पर उन ते जेकॾहिं थरवासी आहिनि, चाहे जेकॾहिं सिंध हुकूमत थरवासियुनि खे सस्ते अॻिते ट्यूबवेल लॻाए ॾिए त हू पंहिंजूं ज़मीनूं जेके उहे आबाद करे सघनि था। असां थर जो ॿियो रुख ॾेखारण जी कोशिशि उहो कई आहे त थरपारकर में ख़ासि तौर ते चयो वञे थो त बरसातुनि खां सवाइ कुझु नथो थिए, पर ईअं नाहे। बरसातुनि खां सवाइ जेकॾहिं ट्यूबवेल लॻाए ॾिना वञनि त थरवासी पंहिंजूं ज़मीनूं उहे आबाद करे सघनि था। ऐं हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि में जिन थरवासियुनि पंहिंजूं ज़मीनूं जेके आबाद कयो आहिनि त उहे मुख़्तलिफ़ फ़सुल जेके आहिनि उहे तयारु थियल फ़सुलु विकिरो करे पंहिंजे बचनि जो जेको से सफ़र गुज़र करे रहिया आहिनि। त हिन तरफ़ ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका आरो प्लान ते अरबें रुपया ज़ाया कया, उन सां गॾु जेके कणक ते अरबें रुपया जेके ज़ाया कया, त उहे मुख़्तलिफ़ जेका से आर्ज़ी बुनियादनि ते उन्हनि खे थरवासियुनि खे कुझु रिलीफ ज़रूरु मिलियो। पर जेकॾहिं मुस्तक़बिल बुनियादनि ते जेकॾहिं थरपारकर में ॾुकारनि जो जेकॾहिं हल ॻोल्हणो आहे त हिन तरफ़ ध्यानु ॾिनो वञे। ट्यूबवेल जेके आहिनि उहे सस्ते अॻिते थरवासियुनि खे, आबादगारनि खे ॾिना वञनि ऐं उन्हनि खे इहो जागरता मुहिम सां गॾोगॾु उन्हनि खे इहो बि सम्झायो वञे त हू थर में जेका से फ़सुलु जेके पोखीनि, बئराजي जेके भाॼियूं आहिनि उहे पोखीनि, त हू थरवासी पंहिंजे बचनि जो रोज़गार करे सघनि था। थर जेका से यकीनन आबाद थी सघे थी। असां पाड़ेसरी मुल्क जेकॾहिं इंडिया जी ॻाल्हि कंदासीं त उते वारो जेको थर आहे, जेके राजस्थान जा जेके इलाइक़ा आहिनि उते समूरा इलाइक़ा आबाद आहिनि। उते जी जेका हुकूमत आहिनि उन्हनि खे सस्ते अॻिते ट्यूबवेल लॻाए ॾिना आहिनि त जीअं उन्हनि समीरूं पंहिंजूं ज़मीनूं जेके उहे आबाद कयो आहिनि। त थरपारकर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, वट वारियूं जेके ज़मीनूं आहिनि, इस्लाम कोट, ईपलो, नगरपारकर, हिन पासे जेका से काफ़ी ज़मीनूं आहिनि उन्हनि थरवासियुनि आबाद कयो आहिनि। किन जेका से NGOज़नि खां मदद वठी आबाद कयो आहिनि। के अहिड़ा रहवासी आहिनि उन्हनि समर पंप आहिनि उन्हनि खे जेका सोलर जेके प्लेटूं लॻाए उन्हनि खे आबाद कयो आहे। उहे ज़मीनूं हिन वक़्तु उहे ज़मीनूं फ़सुलु ॾेई रहियूं आहिनि, उहे ज़मीनूं जेका से भाॼियूं ॾेई रहिया आहिनि। थरवासी पंहिंजो सुठो हिकिड़ो रोज़गार आहे उहो कमाए रहिया आहिनि। असां सभिनी खे घुरिजे त हिन तरफ़ ध्यानु ॾियूं ऐं वीडियो हिन खे वधि खां वधि शेयर कयूं। हुकूमत जेके वक़्त जा जेके इक़्तिदार जा धणी आहिनि उन्हनि ताईं इहो शयूं पहुचनि त बजाए जेके अरबें रुपया, करोड़नि रुपया ख़र्चु कया पिया वञनि, उन खां बहितर इहो आहे त थोरे ई जेका ख़र्च ते ही ट्यूबवेल जेके आवाम खे लॻाए ॾिना वञनि त हू पंहिंजी मदद पाण थिए त पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे सघनि था। फ़सुलु तयारु थी सघे थो। हिते फुटियूं तयारु थियनि पियूं। तव्हां समूरा फुटेज ॾिसंदा हूंदा, वीडियो क्लिप ॾिसंदा हूंदा, तव्हांखे यकीन ईंदो त हीअ थर जेको इलाइक़ा थर जा आहिनि ऐं जिते हीअ जेका तव्हांखे सावक नज़र अचे थी, यकीनन हीअ थरपारकर जा ई इलाइक़ा आहिनि, सरसब्ज़ इलाइक़ा आहिनि। थरपारकर में जेका ज़ेर ज़मीन पाणी आहे उन ते हीअ समूरियूं भाॼियूं फ़सुलु जेके तयारु थी सघनि था। हुकूमत पंहिंजी थोरी कोशिशि कंदी त हीअ जेका से समूरो फ़सुलु तयारु थी सघे थो। हिते जा रहवासी जेके बुख, बदहाली, गुरबत खे जेके मुंहुं ॾियनि पिया उहे इन परेशानियुनि में जेका निकिरी सघनि था।